तेरी राय अमर राय सिंह राजपूत चूंड करे तो कारू भट्टी मिठड़ियो भट्टीअ खां। प्यारा शकील आरीथर भाग के माण्हू तारीख़ थियनि था। केरटी जो केसू फुल जहिड़ो खान जी सोढो, हू जेको केसर मकवाणे जे कड़ले नगर केरटी जो वारस हो। हू जेको मगजाणी परिवार जो कुल दीपक हो, हुन जे सुवाई में समूरो ॻोठ रोशन हो। हू जेको रणछोड़ सिंह सोढे ऐं कामरेड सोरन सिंह सोढे जो अहिड़ो अख्तर ज़मीर रहनुमा हो, जंहिंजा आङर पकड़े न समाज में सही तौर हलण सेखारियो। ऐं अॼु बि हुन जी ॾसियल वाट ते हलण जी दिली कोशिश में रुधल आहिनि। हू जेको पाबूहर जे अकाबर सोढे पीरदान सिंह जो सदा बांह ॿेली रहियो हो। हू जंहिंजो ढाट जो राणू चंदर सिंह वॾो आदर कंदो हो। हू जेको थरबाबीअ करीम फ़कीर जी सदा जहिड़ो वणंदड़ हो। पगवा जो पाणी पी वॾो थियल ई सूरज सरीखो सोढो वॾो दयालो देवता हो। हुन जी स्वभाव ऐं शीतलता ऐं कोमलता अपरंपार झुलकंदी हुई। हुन जे कोल ऐं फैल में को बि तज़ाद न हूंदो हो। हुन जी गुफ़्तार में प्यार जो उगाव इंसान जी अडोलता बहकंदे नज़र ईंदी हुई। हू जंहिंजी बातड़े में कंहिं बोगले ॿार जी अहिड़ी सदा समायल हुई, जंहिंखे दिलि सां सुणंदे माण्हू जे मन सायर में मोहबत जा दरिया उथली पवंदा हुआ। हू वॾनि सां वॾो ऐं नंढनि सां नंढो थी प्यार ऐं पाबूअ सां मिलंदो हो। हू गौतम बुद्ध जे गयान अपू देपू पवार ते पूरो अमल पेरा हूंदो हो। हुन जे अंदर में महात्मा गांधी वारो इंसानवादी इंसान बि मौजूदु हो, त महावीर वारो जीव प्राणी जीव प्राणे सां प्रेम करण बि हुन जी रग रग में समायल हो। हू माण्हू त छा पर पखियुनि ऐं जानवरनि सां बि प्यार कंदो हो। हुन सां कावड़ में केरु बाड़ो ॿोलींदो हो त हू मुर्की जवाबु ॾींदो हो। हुन जी माठी के मन में बदिले जी भावना कॾहिं बि कर न खंयो हो। अक्सर चवंदो हो, गांधी जे हिन कोल ते केरु सोचे त दुनिया रोशन थी पवे, अख जे बदिले अख घुरंदासीं त दुनिया अंधी थी वेंदी। हुन कॾहिं बि कर्म जे बदिले फल जी आछ न कई हुई ऐं फल जी इच्छा न रखी हुई। सदाई ॿियनि काण जीअण में ई जीवन जी सफलता सम्झी हुई। दड़नि जे देश वासीअ जी मिटीअ जो पंहिंजी मिटीअ सां न मिलण वारो वढ रुगो केरटी जे निबन सोढनि खे नाहे, पर समूरे थर जा उहे अहिल दिलि ॾुखारा आहिनि, जेके न सोढे सां बेपनाह प्यार कंदा हुआ। केरटीअ जो ई केसू फुल जहिड़ो सोढो खांजी पंहिंजी अकेली धीअ सां मिलण ख़ातिर 2005 में सरहद पार वियो, जिते 27 जुलाई 2005 ते दिलि जे दौरे पवण सबबि गुजरात जे हिकु ॻोठ में दम धणी हवाले कयो हो। सोन सिंह सोढे जे सपूत खांजी सोढो जो पंहिंजी भूमि खां परे अग्नि संस्कार कयो हो। हिन सदमे घणनि जे दिलनि जो धरतियूं लोॾे छॾियूं हुयूं। दूर थींदा वञनि रोज़ जोगी अहिड़ा, मां अञा थो जियां अहिड़े जीअड़ा।